संजाई सुहा अज़ीज़ टालपुर SSP सुहा अज़ीज़ टालपुर साहिब आहिनि। सो मैडम अॻिते वधूं था। ज़ाहिरा तव्हांजा खोड़ इंटरव्यूज़ आहिनि जंहिंमें तव्हांखे कॉमन सवाल कयो वेंदो आहे तव्हांजी जर्नी कीअं रही या अहिड़े क़िस्म जा बेसिक क्वेश्चन्स, पर असां थोरो कुझु मुख़्तलिफ़ ई तव्हां खां पुछणु चाहींदासीं त कल्ह SSP सुहा अज़ीज़ किथे स्टैंड करे पई ऐं अॼु कंसिडरिंग डिफरेंट सिचुएशंस या हिकिड़ी मेल डोमिनेटेड पेट्रियार्कल सिस्टम जेको हुजे थो, भले उहो डिपार्टमेंट जो हुजे या सोसाइटी जो, त छा फ़र्क़ु आयो आहे कल्ह जी सुहा ऐं हिन वक़्त जी सुहा में आफ्टर जॉइनिंग दिस प्रोफेशन ऑब्वियसली? इलाही घणो फ़र्क़ु आयो आहे ऐं उहो आउं सम्झां थी कि मूंखां अलावा हर प्रोफेशनल जेका औरत आहे उहा पंहिंजी घर जी ज़िंदगी मां जॾहिं निकिरे थी, सेफ एनवायरनमेंट में निकिरी उहो जॾहिं जॉब करे थी, जॾहिं मार्केट प्लेस ते अचे थी, त डेफिनेटली उन इलाही सारी लर्निंग थिए थी, एक्सपोजर मिले थो ऐं उन सां तव्हांजो पोइ लर्निंग सां तव्हांजी ग्रोथ बि थिए थी ऐं पोइ असांजा ड्रीम्स, असांजा डिसीजन्स